अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे 48, 36 ऐं 40 मिसाल इन्हनि जी चयल आहे LCM ॻोल्हियो, 3 अंग आहिनि। त हाणे सभिनि खां पहिरियों असां छा कंदासीं, ॾिसंदासीं जेसिताईं ॿधी अंग आहे तेसिताईं असां जेको आहे सो टिनि जो खोड़ो हलाईंदासीं, ठीकु आहे, सॉरी ॿिनि जो खोड़ो हलाईंदासीं। अच्छा तव्हां कामा बि ॾेई सघो था, विच में लकीर बि ॾेई सघो था पिया, त जीअं अलॻि अलॻि थी वञनि ऐं जेको असां इन्हनि खे कंफ्यूज़ न थियो इन्हनि में। ॾिसो 48 ते हणिणो आहे, पहिरियों चइनि ते हणंदासीं 2 दफ़ा ऐं 8 ते घणा दफ़ा, 4 दफ़ा, ठीकु आहे। हाणे वरी ईंदासीं 36 ते, त हिन ते ॿिनि ते टिनि ते हिकु दफ़ो, हिकु ॾूं हिकु बची पवंदो, हेॾे ईंदो 16, 16 ते 8 दफ़ा, ठीकु आहे। उनखां पोइ अचो 40 ते, 40 ते 20 दफ़ा। उअं ई बि मां तव्हांखे ॿुधायां थो त ॿिनि जो खोड़ो जंहिं ते बि वेंदो आहे न अधु थी वेंदो आहे, सिंपल इज़ दैट, सिर्फ़ु ॿिनि जे खोड़े जे लाइ या टिनि जे लाइ न। 48 जो अधु 24, 36 जो अधु 18, 40 जो अधु 20। हाणे अगेन ॿधी अंग मौजूदु आहे, टिनि मां कोई बि ॿधी अंग हूंदो ॿिनि जो खोड़ो हलंदो वेंदो। ॾिसो हाणे 24 ते घणा दफ़ा वेंदो, 12 दफ़ा, पर हूअं त अलॻि अलॻि जेकॾहिं हणो ॿिनि ते हिकु दफ़ो, चइनि ते 2 दफ़ा, ठीकु आहे। हिते अचो 18 ते घणा दफ़ा वेंदो, 9 दफ़ा, ऐं 20 ते घणा दफ़ा वेंदो, 10 दफ़ा वेंदो। हाणे अञा ॾिसो हे ॿई ॿधी अंग मौजूदु आहिनि, इन करे ॿिनि जो खोड़ो हलंदो। हिन ते 6 दफ़ा, 9 ते न वेंदो, ऐं हिन ते 5 दफ़ा वेंदो। हाणे ॾिसो हे ॿई अंग त एक ई आहिनि, पर हे अंग अञा ॿधी मौजूदु आहे, इन करे अञा ॿिनि जो खोड़ो हलाईंदासीं। ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा, 3 दफ़ा, ठीकु आहे। उनखां पोइ वरी 9 साॻा अची वेंदा, छो जो इन्हनि ते खोड़ो न वेंदो, 5 ते बि न वेंदो। हाणे ॾिसो 21 अंग अची वियो, ॿिनि खां पोइ 3 जो वारो आहे, 3 जो खोड़ो हणंदासीं। हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 1 ट्रिक ट्रिक 2 ट्रिक 6 8 ट्रिक 9, ऐं 5 साॻिया अची वेंदा। हाणे ॾिसो अञा 3 जो खोड़ो हिन ते लॻे थो, जेसिताईं 3 जो खोड़ो लॻे थो हलाईंदा रहंदासीं। अच्छा हाणे हिन ते हिकु दफ़ो, हिन ते न वेंदो, 3 ते हिकु दफ़ो, ऐं 5 ते घणा दफ़ा वेंदो, न वेंदो, ठीकु आहे। हाणे छो जो करे 5 बचियो आहे, 5 मुफ़रिद अदद आहे, कोई बि खोड़ो न वेंदो अथसि, इन करे 5 जो हलाईंदासीं। हिकु 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 अची वियो, जंहिं महिल हेठां हिकु हिकु अची वियो, इन जो मतिलबु आहे तव्हांजो जुज़ा जेको आहे सो निकिरी आया। हाणे हे सभु जुज़ा आहिनि, ठीकु आहे। 2 × 2 × घणा दफ़ा आहे, 2 4, 2 × 2 × 3 × 3 × 5। हाणे तव्हांखे मां सम्झाए आयुमि त जॾहिं इन टाइप जा हुजनि त उनखे तव्हां साइंटिफिक मेथड में कीअं लिखंदो। ॾिसो 2 घणा दफ़ा आहे, 4 दफ़ा आहे, 2 पावर 4 ॾेई छॾंदासीं, इंटू ज़रब ॾींदो, छो जो हे अॻिते अॻिते बि त ज़रब थियल आहिनि न। हाणे 3 जे मथां पावर घणो ॾींदासीं, 2, ऐं इंटू 5, हे असांजो छा थी वियो, आंसर थी वियो, ठीकु आहे। हाणे इहो हुयो, यानी कि पावर में लिखण जो। हाणे असांखे खपे हिकिड़ो अहिड़ो अंग जंहिंखे इहे टई वंड करे सघनि, त LCM जेका आहे उहा हिननि खे ज़रब करण खां पोइ ईंदी, ठीकु आहे। हे थी वेंदो 2 × 4, ठीकु आहे। इनखे ज़रब करण जो इहो तरीक़ो आहे, यानी असां पहिरियां 2 ज़रब कया, हाणे अॻिते 2 ज़रब न थींदो, बल्कि 4 ज़रब थींदो ॿिनि सां, ठीकु आहे। 4 × 8, हाणे वरी अॻिते 2 ज़रब न थींदो, हे 8 हिन सां ज़रब थींदो, 8 × 16, हाणे 1 16 16 2 16 32 3 16 48। हाणे वरी 48 दरमियान 3 ॾिसो 48 जो खोड़ो मूंखे बि न ईंदो आहे, तव्हां हीअं ज़रब करे वठंदो, 8 ट्रिक 24, 4 हिते 2 मथे विया, 4 ट्रिक 12 ऐं 2 14, ठीकु आहे। 4 ट्रिक 12 ऐं 2 14, यानी हिते अची वियो 144। हाणे 144 दरमियान 5, वरी हिनखे मां हीअं ज़रब कंदुमि, 5 चौक 20, 2 मथे विया, 5 चौक 20 ऐं 2 22, 2 मथे विया, 1 5 5 5 ऐं 2 7। हाणे हिन जो जवाबु अची वियो 720। हे असांजी छा आहे, LCM, लीस्ट कॉमन मल्टीपल, ठीकु आहे। हाणे हिन जा तव्हांखे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स मोकिलींदुमि, उन्हनि जी प्रैक्टिस कयो ख़ूब, यानी फैक्टराइज़ेशन जी बि ऐं जेको आहे सो LCM जी बि, त पोइ पाण जेको आहे सो इन खां अॻिते हलंदासीं।